सॼी सिंध जियां सखर में भी औरतुनि जे आलमी ॾियारे ते रैलियूं कढी वयूं। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे शाहिद चनो। मुल्क समेत सखर में भी औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां औरतुनि जे समाजी तंज़ीमनि पारां रैलियूं कढियूं वयूं। समाजी तंज़ीम स्टे फाउंडेशन पारां सखर प्रेस क्लब में तकरीब मुनक़द कई वई, जॾहिं त ॿिए तरफ़ आज़ादी मार्च सिंध सथाई सत पारां दुआ चौक खां सखर प्रेस क्लब ताईं जुदा रैली कढी वई। औरतुनि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां कढियल रैलियुनि में औरतुनि खे वॾे तादाद में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ। इन मौक़े ते औरत मार्च रैलियुनि जी अॻवानी कंदड़ ऐं रैलियुनि में शिरकत कंदड़ औरतुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वुमेन डे पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो वेंदो आहे ऐं असां पूरो साल जंहिं तशद्दुद ज़ुल्म थींदो आहे उन्हनि जे हुकूक जे लाइ आवाज़ उथारदा आहियूं। पर अफ़सोस आहे जंहिंजे लाइ असां एॾी महिनत कंदा आहियूं उन्हनि खे ख़बर ई न आहे त इंटरनेशनल वुमेन डे आहे छा ऐं छो असां सेलिब्रेट कंदा आहियूं। अॼु बि नंढड़नि ॿारनि जा रेप थियनि था, ज़ातियूं थियनि थियूं ऐं जंहिंजी उमिरि 2 साल आहे अॼु बि हरासमेंट जा वाक़िया थियनि था। हिन साल भी असां औरतुनि जे हुकूकनि जे लाइ आवाज़ बणिजे, जीअं पार्लियामेंट ताईं पूरे मुल्क में आवाज़ वञे त असांजे उत्तर सिंध में तमामु घणा न्याणियुनि सां ज़ुल्म थी रहिया आहिनि। इवन इहे जो प्रॉपर्टी जो शेयर बि उन्हनि खे कोन ॾिनो वेंदो आहे ऐं नंढड़ियुनि मासूम ॿारनि सां जेको रेप थिए थो तमामु वेशाणो अमल आहे। असां हिन दफ़े इहो टॉपिक रखियो आहे त जेको असांजे सिंध में ॿारनि खे चाइल्ड अब्यूज़ जा वाक़िया जेके आहिनि तमामु घणा तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि, इन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ असांजी हुकूमत खे असांजे कानून जे रखवालनि खे अहिड़ियूं पॉलिसियूं अहिड़ा कानून जोड़ण घुर्जनि त जेके बि जवाबदार अगरि ॿार कंहिं बि ॿार सां रेप करनि था त उन्हनि खे फाही ॾिनी वञे। औरत आहे त ज़िंदगी आहे, औरत आहे त दुनिया आहे, औरत आहे त रंग आहे, औरत आहे त रौनक आहे, औरत आहे त ही काइनात कुंवार जहिड़ी बा, मां जहिड़ी बा, भेण जहिड़ी बा ऐं न्याणीअ जहिड़ी बा। औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते औरतुनि अॻवाननि जो चवणु आहे अॼु बि औरतूं पंहिंजे हक़नि खां महरूम बणियल आहिनि। कैमरामैन रफ़ी खरोज सां गॾु शाहिद चनो, आवाज़ टीवी न्यूज़ सखर।